अस्सलाम दिस इज़ शफ़क़त अली PMS क्वालिफाइड। अच्छा त अॼु असां सोचियोसीं त जनरल सिंधी खे डिस्कस कयूं। असां पोएं वीडियो में पूरो हिकिड़ो चऊं प्लान ॾिनो आहे, स्ट्रेटजी ॾिनी आहे त CC24 जी तयारी कीअं कजे ऐं ग़ालिबन टाइम बि 4 खां 5 महीना हूंदो, वधीक टाइम कोन थो मिली सघे SPSC तरफ़ां। उहो इन जे करे त CC25 बि मथां वरितो वेंदो। इन जे करे मैक्सिमम जेको टाइम हूंदो तव्हांजो 4 खां 5 महीना ई थी सघे थो। अच्छा, उन में सभ खां पहिरीं जेके चऊं असांजा कुझु दोस्त जूनियर्स वग़ैरह या बिगिनर जेके आहिनि उहे सभ खां वधीक जेको चऊं डिफ़िकल्टी फेस कंदा आहिनि उहा जनरल सिंधी पेपर में फेस कंदा आहिनि। छो त लिटरेचर जेको तव्हांजो आहे सिंधी लिटरेचर उहो त ऑप्शनल सब्जेक्ट आहे, पर हीउ जेको कंपलसरी आहे उहो जनरल सिंधी कंपलसरी आहे। ऐं इन में त भले माण्हू जेकॾहिं तयारी न बि करे त अपीयर थियणो आहे लाज़मी, ऐं उन जे लाइ तयारी बि ज़रूरी आहे। त उन जे लाइ मां सोचियुमि त भला हिकिड़ो वीडियो, थोरो इंफॉर्मेटिव वीडियो ठाहियूं ऐं उन जे लाइ सोचियुमि त भला किताब कहिड़ा हुजनि ऐं उन जी तयारी कीअं कजे, जंहिंजे करे तव्हां इहो पंहिंजो सब्जेक्ट सुठनि मार्कुनि सां पास कयो। ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो स्कोर त हमेशह सुठो रहियो आहे हिन में जनरल सिंधी में, ऐं लास्ट टाइम बि मुंहिंजो 79 स्कोर आहे आउट ऑफ 100 मां। त उन जे लाइ अच्छा ॿी ॻाल्हि इहा जेका मां काफ़ी दोस्तनि खां चऊं नोट कई आहे, त उहे जॾहिं बि पुछंदा आहिनि त साईं भला जेको बुक आहे फ़लाणो असां पढ़ूं था बुक सिंधी अदब वारो, त मां उनखे चवंदुमि बाबा जनरल सिंधी ऐं लिटरेचर 2 अलॻि सब्जेक्ट आहिनि ऐं उन जे लाइ तव्हां लिटरेचर वारो बुक नथा पढ़ी सघो। उन में छा आहे तव्हांखे एतिरियूं शयूं कोन मिलंदियूं, ऐं ॿियो जॾहिं सब्जेक्ट अलॻि आहे त उन में तव्हांखे लाज़मी उहे शयूं प्रोवाइड कोन थींदियूं जेके सिलेबस में आहिनि। त उन जे लाइ जेको चऊं डिफरेंस आहे उहे 2 अलॻि सब्जेक्ट आहिनि, हिकिड़ो सिंधी लिटरेचर आहे ऐं ॿियो आहे तव्हांजो जनरल सिंधी। लाइकवाइज़ ईअं आहे जीअं हिकिड़ो तव्हांजो जनरल सिंधी आहे हिकिड़ो कंपोज़िशन वांगुरु पेपर आहे, ऐं हू जेको लिटरेचर आहे उहो तव्हांजो लिटरेचर अलॻि सां आहे। जंहिं जनरल सिंधी में तव्हांजो ग्रामर ॿियो इहे सभु शयूं हूंदियूं आहिनि ऐं लिटरेचर में इहे शयूं न हूंदियूं आहिनि। त उन जे लाइ सभ खां पहिरीं जेका डिफ़िकल्टी फेस कनि पिया त उहे अर्बन एरियाज़ जा स्टूडेंट आहिनि जेके सिंधी जनरल सिंधी में थोरो डिफ़िकल्टी फेस कनि पिया। उन्हनि जो रीज़न इहो आहे त इहो हिकिड़ो चऊं नेचुरल आहे, फितरती अमल आहे, उहे पढ़ियो ई न आहे उन्हनि, उनजी स्कूलिंग सिंधी सब्जेक्ट में थी न आहे, त लाज़मी उन्हनि जे लाइ इहे शयूं ॾुखियूं आहिनि। बाक़ी जेको ॿारहाड़ी जो शागिर्द आहे त उनखे इहो मसइलो तमामु घटि पेश ईंदो आहे। त उन खां पहिरीं सभ खां पहिरीं इहो आहे त जेको 2019 में SPSC सिलेबस चेंज कयो हुयो उन जे मुताबिक़ जेको असांखे सिलेबस मिलियो आहे उन ते नज़र फेराइजे। छो त काफ़ी दोस्त असांजा अहिड़ा बि हूंदा जिन खे एतिरो टाइम न मिलियो हूंदो या उन्हनि पाण खे थोरी ज़हमत न ॾिनी हूंदी त सिलेबस ते थोरी नज़र दौड़ाइजे त सिलेबस जनरल सिंधी जो आहे कहिड़ो। सभ खां पहिरीं असां जनरल सिंधी जो सिलेबस ॾिसूं था, उन खां पोइ बुकनि ते ॻाल्हि कयूं था। अच्छा, ही जनरल सिंधी जो जेको सिलेबस आहे न्यू सिलेबस जेको आहे हिन में चए थो त हिन पेपर में डिस्कस छा थींदो, ॿोली जो जेको आहे ॿोली जी बुनियादी ॼाण ऐं ॿोली जो दुरुस्त इस्तेमालु, वाहिद जमो ज़िद इश्तिक़ाक़ वग़ैरह, उन खां पोइ सुर तख़्ती जा मसइला, ऐं इन में जेके अखर हूंदा आहिनि त असांजो जेको चऊं अल्फ़ाबेट आहे सिंधी अल्फ़ाबेट आहे उन में असां अखर अरबी जा कहिड़ा खयासीं या उन में ॿिया नवां कहिड़ा एड कया विया उहो बि इन में हूंदो आहे। उन खां पोइ ग्रामर जी बुनियादी ॼाण हूंदी आहे ऐं उन खां पोइ ॼाण ऐं तशरीह बाबति सुवाल पुछिया वेंदा आहिनि। तर्जुमो बि हिन में हूंदो आहे, कॾहिं अंग्रेज़ी खां सिंधी में हूंदो आहे ऐं कॾहिं सिंधीअ खां अंग्रेज़ी में हूंदो आहे। ग्रामर में हिन जा 8 लफ़्ज़ ऐं उन्हनि जो इस्तेमालु ऐं फ़ेल जूं सूरतूं हूंदियूं आहिनि। ॿियो बीहक जूं निशानियूं पंक्चुएशन मार्क्स जंहिंखे चऊं, ऐं ॿियो ज़मीरी पिछाड़ियूं। ऐं सभ खां वधीक हिन में जेको इशू हूंदो आहे छोकिरा फेस कंदा आहिनि त साईं इन में असां मज़मून जो आहे, मज़मून वॾो चऊं छोकिरनि खे परेशान कंदड़ टॉपिक हूंदो आहे तव्हांजी जनरल सिंधी में। उन खां पोइ शाइरी आहे, पाक आज़िद वाहिद जमो। अच्छा, उन जे लाइ मददी जेके किताब आहिनि उहा आहे नूर सिंधी ग्रामर, उहो तव्हांखे PDF में मिली वेंदो। ऑब्वियसली हार्ड कॉपी में हूंदो, पर PDF में अॼुकल्ह आम हले थो। उन खां पोइ हुबकार या 4 मकाला जेको आहे त उहो शमसुद्दीन हुसैनी जो बुक आहे। ऐं अच्छा, त हिन जो जेको टोटल सिलेबस आहे उहो इहो ई आहे। इन खां वधीक मुंहिंजे ख़्याल में इतना आहे। हेठि वरी जनरल उर्दू पेपर जो आहे, इहो असांखे ज़रूरत न आहे पढ़ण जी फ़िलहाल, जेसिताईं असां उहो डिस्कस न कयूं। अच्छा, त टोटल सिलेबस जेको आहे जनरल सिंधी पेपर जो इहो सिलेबस आहे ऐं इन जे मुताबिक़ तव्हांखे तयारी करणी आहे। हीअ को वॾी रॉकेट साइंस कोन्हे, हीअ तमामु ईज़ी सब्जेक्ट आहे ऐं हिन खे जेकॾहिं तव्हां थोरो ई पढ़ंदव इनशाला थोरो दिलि सां ऐं महिनत सां, थोरी महिनत तव्हांखे दरकारु आहे हिन जे लाइ, छो त जहिड़ो डिफ़िकल्ट पेपर हे कोन्हे
ऐं तमामु ईज़ी आहे जेकॾहिं तयारी माण्हू करे त हीअ तव्हांजो इनशाला थी वेंदो। अच्छा, 4 हिन जे लाइ 4 मकाला हिन में त असां ॾिठोसीं त शमसुद्दीन उरसाणी हुयो। असां जेको बुक वरितो आहे उन में आहे मोहम्मद इस्माइल उरसाणी, हीअ बुक आहे। त हिन में मां जेकॾहिं ॾिठुमि अंदरि खोले त उन में मूंखे हीअ शइ फील थी त हिन में हीअ सिंधी नावल, सिंधी ड्रामो, सिंधी अफ़सानो, सिंधी मज़मून हिन में सुठे तरीक़े सां लिखियलु आहे। त हिन खे बि तव्हां सुठे तरीक़े सां भले पढ़ी सघो था, इहो तव्हां बुक वठी सघो था। उन खां बाद में असांखे ॿिया जेके माना सुठा बुक आहिनि जेके मां पाण पढ़िया आहिनि ऐं मुंहिंजो अलहमदिल्ला सुठो स्कोर आयो आहे, त उन में मां ॿ बुक पढ़िया जेके मां 2 बुक फॉलो कया। उन में हीअ आहे जनरल सिंधी, मुख़्तियार अहमद मल्हाह जो बुक आहे ऐं तमामु सुठो बुक लिखियलु आहे। ऐं हिन में मुख़्तियार अहमद मल्हाह जा 2 बुक आहिनि। हिकिड़ो लिटरेचर जो आहे, सिंधी लिटरेचर जो, उहो बि तमामु बहितरीनु बुक आहे, पर थोरो लेंदी आहे। छोकिरा अवॉइड कंदा आहिनि त असीं लेंदी बुक असां कीअं पढ़ूं। बाबा सिंधी जॾहिं ऑफिसर थियणु वञो पिया थोरो लेंदी बुक पढ़णा पवंदा न। ईअं शॉर्टकट त आहे ई कोन। शॉर्टकट त हिन एग्ज़ाम में बिल्कुलु चऊं असां कोन ॾिठो आहे जेको शॉर्टकट ज़रिए अचे। ॻाल्हियुनि तव्हां ॿुधियूं वञो त 3 महीननि वारा 6 महीननि वारा बि तव्हां ॾिठा हूंदा जेके क्वालिफाई करे चुका हूंदा, पर अहिड़ो को सीन न आहे। असां पंहिंजी चऊं जेको तजुर्बो कयो आहे ऐं ॾिठो आहे असां छोकिरनि खे, सीनियर्स जूनियर्स वग़ैरह, त हिन में को अहिड़ो शॉर्टकट आहे कोन। 3-6 महीननि जी बिल्कुलु ॻाल्हि न आहे। इन ॻाल्हि ते तव्हां रिलाए बि न कयो, इन ॻाल्हियुनि खे ज़हन में रखी तयारी बि न कयो। हीअ को चऊं लेंदी प्रोसेस आहे, उन में थोरो टाइम लॻंदो ऐं तव्हांखे बुक्स वग़ैरह पढ़णा पवंदा। मां चवंदो आहियां पढ़े त माण्हू बुक्स जाम पढ़े, न त घटि में घटि 2 बुक माण्हू हिकु सब्जेक्ट जा लाज़मी पढ़े। उन खां पोइ उनखे कुझु शयूं सम्झ में अचणु शुरू थींदियूं त बाबा हीअ शयूं आहिनि छा। अच्छा, जनरल सिंधी लाइ हीअ मुख़्तियार अहमद मल्हाह जो बुक आहे। हिन जो ॿियो लिटरेचर जो बुक बि आहे, पर उहो तव्हांखे न आहे वठिणो। तव्हांखे हीअ मुख़्तियार अहमद मल्हाह जो जनरल सिंधी वठिणो आहे, ठीकु आहे। इहो ऐं उन खां बाद में जेकॾहिं इहो तव्हांखे मार्केट में नथो मिले त पोइ तव्हां हीअ बि वठी सघो था, जनरल सिंधी मुश्ताक मसरूर बारी जो। हीअ बि सुठो बुक आहे। असां इहे 2 बुक चऊं पढ़िया हुआसीं। इन जे लाइ त तव्हांखे इहे 2 बुकनि मां को न को तव्हांखे बुक वठणु लाज़मी आहे। त अच्छा, उन खां बाद में जेको शाइरी वारो पोर्शन आहे, त शाइरी वारे पोर्शन में तव्हांखे शाइरी ॾिनल हूंदी आहे अॻु में, ऐं उन जी जस्ट तव्हांखे मीनिंग ॾियणी पवंदी आहे, सम्झणी ॾियणी पवंदी आहे। उहो ख़ैर हिकिड़ो चऊं अलॻि टॉपिक आहे, उहो माण्हू अलॻि सां ई डिस्कस करे सघे थो, हिते त माण्हू नथो करे सघे। त जनरल सिंधी जे लाइ इहो ई सिलेबस आहे। इहे जेकॾहिं बुक पढ़ंदो त इहे मोर देन इनफ आहिनि। ऐं उन खां बाद में ॻाल्हि जेका चऊं मेन ॻाल्हि आहे उहा इहा आहे त तव्हां बुक त पढ़ी वियो, रीडिंग त करे, उन खां बाद में तव्हां शयुनि खे चऊं जेसीं ताईं लिखंदव न, प्रैक्टिस न कंदव त इहे शयूं ईज़िली तव्हांजी चऊं कैच में कोन ईंदियूं, ठीकु आहे। त उन जे लाइ तव्हांखे लिखणो पवंदो। लिखण जे लाइ तव्हां जेकॾहिं हिन मां को मज़मून खणंदव, अच्छा, हिन जेको मज़मून हूंदो आहे त उहो मज़मून हूंदो आहे 20 मार्क्स जो। ऐं उन में जेको एसे आहे, शॉर्ट एसे आहे, सम्झो त डिस्क्रिप्टिव टेस्ट में स्पेशली वठंदा आहिनि इहे FPC वारा, त इहे बि शॉर्ट एसे आहे 20 मार्कुनि जो। हिन में आउटलाइन वग़ैरह माण्हू न ॾिए त को मसइलो न आहे। मां जॾहिं बि अटैम्प्ट कयो आहे ऐं हर दफ़े मुंहिंजो अलहमदिल्ला सुठो स्कोर आहे, त मां हिन में आउटलाइन कॾहिं ठाही न आहे। त आउटलाइन वग़ैरह ठाहिण जी ज़रूरत न आहे। एसे जेको तव्हांजो मज़मून आहे, उन मज़मून जी प्रैक्टिस करण लाइ मां तव्हांखे इहो एडवाइस कंदुमि त जेको सिंधी अख़बार आहे, सिंधी अख़बार बुक मां पढ़ो बि तव्हांजी भली ॻाल्हि आहे। को टॉपिक खणी पढ़ो, तव्हां रीड कयो, उनखे वरी पंहिंजे हिसाब सां रीराइट कयो, उहो बि बहितरीनु कमु आहे। न आहे त तव्हां जेका डेली अख़बार अचे थी उन में इहो आहे तव्हांजो जेको करंट अफेयर जे रिलेटेड कोई बि टॉपिक अची वेंदो, उहो तव्हांजो हल थी वेंदो जेकॾहिं तव्हां अख़बार में कंदव त। कोशिशि या काविश अख़बार मां तव्हां अंदरि जेको आर्टिकल हूंदो आहे त उहो आर्टिकल तव्हां उनखे रीराइट कंदव पंहिंजे हिसाब सां, त उहो तव्हांजो प्रैक्टिस में बि अची वेंदो ऐं तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। पोइ कंहिं सुठे दोस्त खां या कंहिं उस्ताद खां तव्हां वरी चेक करायो। त ईअं करण सां तव्हांजो जेको उन वारो मज़मून वारो चऊं टॉपिक आहे उहो इनशाला क्लियर थी वेंदो। बाक़ी असां कोशिशि कंदासीं त टॉपिक वाइज़ असां वीडियोज़ अपलोड कयूं यूट्यूब ते, ऐं ॾिसंदासीं असां टाइम खे ॾिसी करे, पोइ उन हिसाब सां असां इहो इनशाला तय कंदासीं त जेके जनरल सिंधी जो चऊं सब्जेक्ट आहे उहो पूरो असां यूट्यूब ते अपलोड कयूं। फ़िलहालु इहो ई आहे। अल्लाह सां ख़ुशि रखे। बेस्ट विशिस फॉर ऑल।